नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सुद समा बाबति ख़ासि मावन डॉक्टर फिरदौस आशिक़ ऐवान जो चवणु आहे त अवाम दोस्त हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण लाइ अमली क़दम खणे पेट्रोल वारनि शयुनि जी क़ीमत में घटिताई कई आहे। फिरदौस आशिक़ ऐवान जो चवणु आहे त पंहिंजे ट्वीट में हिन बयान में चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत 4 रुपया 59 पैसा घटिताई खां पोइ हाणे नई क़ीमत 113 रुपया 24 पैसा थी वई आहे। हिन ॿुधायो आहे त हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 7 रुपया 67 पैसा जी घटिताई कई वई आहे, जंहिंखां पोइ नई क़ीमत 124 रुपया 80 पैसा थींदी। फिरदौस आशिक़ ऐवान जो चवणु आहे त गैस रेट जी क़ीमत में 4 रुपया 27 पैसा घटिताई खां पोइ नई क़ीमत 99 रुपया 57 पैसा, जॾहिं त लाइट डीज़ल जी क़ीमत में 5 रुपया 63 पैसा जी घटिताई कई वई आहे, जंहिंखां पोइ नई क़ीमत 91 रुपया 79 पैसा हूंदी। हिन बयान में चयो आहे त आलमी मंडी में तेल जी क़ीमतनि में घटिताई जो फ़ाइदो हुकूमत पाण वठण बदिरां सिधो अवाम खे ॾिए पई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी क़यादत में नई पाकिस्तान जो ॿियो साल क़ौमी तरक़ी ऐं अवामी फलाह ऐं मुल्क लाइ नयूं ख़ुशख़बरियूं खणी ईंदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।